सॼी सिंध जी टंडो रहीम खान में भी सकाफ़त जी ॾियारी जे हवाले सां मच कचहरी प्रोग्राम को ठाहियो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे एम हसन जमाली। आवाज़ टीवी वारनि सां अॼु रूह रिहाणवा, आवाज़ टीवी वारनि सां अॼु रूह रिहाणवा। अजरक ऐं टोपी पायूं, अजरक ऐं टोपी पायूं, सिंध जी सुञाणवा। आवाज़ टीवी वारनि सां अॼु रूह रिहाणवा। साईं जेको प्रोग्राम आवाज़ टीवी जे तरफ़ां थियो आहे तालीम पिरायो वारो उन टंडो रहीम खान में बहितरीनु प्रोग्राम हुयो। असां इन में शरीक थिया आहियूं ऐं हीउ बहितरीनु प्रोग्राम हो जंहिंमें काछी जेके सकाफ़त आहे उनखे उजागर करण लाइ हीउ प्रोग्राम थियो आहे, जंहिंमें मच कचहरी बि लॻी पई आहे। फ़नकार आहिनि कच्छ जा जेके उन्हनि पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो। बहितरीनु प्रोग्राम थियो आहे। जीअं त अॼु बेहद ख़ुशी थी आहे त कच्छ जे हिकु पसमंदा इलाइक़े टीआर खान जेके रहीम खान चइबो आहे उते आवाज़ टीवी जे नुमाइंदे मुहम्मद हसन तरफ़ां जेको आहे सो एकता जो ॾींहुं मल्हायो वियो। उनमें मुख़्तलिफ़ कच्छ जा जेके ॾाधणी आहिनि उन्हनि अची जेको सो पंहिंजो मुज़ाहिरो कयो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हक़ीक़त में अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि, छो जो अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि इहे असांजी सकाफ़त खे बचाइनि था। जंहिंजो सिंध सां चाह नाहे उन्ही सां मुंहिंजो ठाह नाहे, भली छो न हिकिड़े पीउ जो पुटु हुजूं पर वेरी सिंध जो भाउ नाहे। जीअं त अॼु आवाज़ टीवी चैनल जे तरफ़ां ही मच कचहरी मल्हाई वई आहे। सिंध सकाफ़त समाजी असांजो रवाजु आहे। सिंधी टोपी अजरक ऐं असां वटि महिमान नवाज़ी बि सिंध में आहे। असां बेहद ख़ुशि आहियूं। असांजा दोस्त ही सभु गॾु थिया आहिनि। अॼोके ॾींहं ते असां वॾे पैमाने ते ख़ुशी मल्हाई आहे। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। जीअं त असांजे नंढड़े ॻोठ टंडो रहीम खान में ही आवाज़ टीवी वारनि जे तरफ़ां बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे ऐं असां ॻाए वॼाए ॾाढो ख़ुशि थियासीं। असांजे हिन नंढड़े शहर में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। इल्मु पिरायो सिंध संवारियो जे हवाले सां ही प्रोग्राम थी गुज़रियो। सॼी सिंध जीअं टंडो रहीम खान में बि आवाज़ टीवी तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो उनवान हेठि सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां हिकु बहितरीनु मच कचहरी प्रोग्राम कोठायो वियो। उन मौक़े ते आयल मोज़िज़ महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ टीवी जिंदाबाद, आवाज़ टीवी जिंदाबाद। आवाज़ टीवी तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो उनवान हेठि असीं सकाफ़त प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह 5 दिसंबर ते इन खां वधीक मल्हाईंदासीं। रिपोर्टर एम हसन जमाली, आवाज़ टीवी टंडो रहीम खान।